अदा ये ॾिसो सॼी मार्केटूं बंदि पियूं आहिनि करोना वायरस जे करे। मैकडॉनल्ड्स, KFC, पिज़्ज़ा हट, ऑटोबान रोड असांजो सॼो सभु कुझु बंदि थी वियो आहे। सरकारी ऑफिसूं, पंहिंजो सरकार वॾा वॾा शॉपिंग मॉल ऐं पंहिंजो वॾे पैमाने ते बिजली जी बचत आहे। पर बाबा लानत पवे ख़ुदा जी, बिजली बंदि करे छॾी। जॾहिं त बंदि आला चए थो तो मां घरनि में वियो साईं, बिजली हूंदी त घरनि में वेंदासीं, पको हलंदो, TV हलंदो त ॾिसंदासीं। बाबा वारा जेके आहिनि उन्हनि खे ख़ुदा जी का लानत पवे। लोड शेडिंग असांजे हुसैनाबाद, लतीफ़ाबाद में 8 कलाक जी लोड शेडिंग कनि पिया। जेका लोड शेडिंग इहा बिजली बचाए पोइ किथे खपाईंदा हूंदा, 2 नंबरी कंदा हूंदा। ख़ुदा हिन बाबा वारनि खे जेको आहे सो शर्म अचणु खपे ऐं इन्हनि खे सोचणु खपे त असां ईअं न कयूं। आवाम घरनि में वेठी आहे, तव्हां लाइट त ॾियो न। 6 कलाक लाइट मुसलसल बंदि आहे, 6 कलाक मुसलसल बंदि आहे। 8 कलाक 6 कलाक लाइट, ऐं सभु हर शइ माशाल्लाह बंदि लॻी पिया। शॉपिंग सेंटर ॿिया टिया दाऊदी, हू सभु ॻाल्हि ई मदद कोन्हे।